ही नात खानी भी हिन में फिक्र ऐं फेम हो, एक फलसफो हो, एक सबक हो। इनमें का भी आखाणी कहानी का भी ये जी अजकल आर्टिफिशियल हाइब्रिड शयूं तव्हां जेके बयान कजो न, हिन हिक अल्फाज मंझि राज़ आहे, फलसफो आहे, फिक्र आहे। ये सब उन्हे दौर में जे दौर में तव्हां असां अॼु मौजूद आहियूं, टेक्नोलॉजी जो दौर, वेड़ूं, जंगियूं, अफरा तफरियूं, सॼी जहान मंझि असां बि उन जा फर्द आहियूं, असां बि उन माशरे जो हिकिड़ो हिसो आहियूं। उहे उन्हनि हालातनि जो असर ऐं असां ते थिए थो। अॼु मनशियात जो हेॾो वाइपो आम जाम थी वियो आहे जो हर माण्हू परेशान, ॿार पंहिंजे पीउ जे मनशियात वापराइण लाइ करे परेशान आहे, त माइट वरी पंहिंजे औलाद जे उन मनशियात जे करे उहो जेको आहे सो हैरान ऐं परेशान आहे। हालांकि हू ॾाढो लाचार मजबूर वारी कैफ़िक में आहे, हू सिर्फ़ु पंहिंजे भरम खे क़ाइम रखण लाइ करे हू उन ते पर्दा पियो ॾे, पर असल में शयूं त ज़ाहिर आहे। ही सोशल मीडिया जो दौर आहे, हिकु हिकु शइ हर तरह खां बि ज़ाहिर आहे। ये तव्हांजी कोई फोरम, तव्हांजी एजीक्यू वेलफेयर, हिन जी हर अदा, हर जी तहरीर, हिन जी तकरीर, हिन जो किताब, हिन जी नात, हर शइ तव्हांखे पैगाम बि ॾे ऐं ही पैगाम रसा आहे। ही फोरम पैगाम रसा आहे उन्हनि तक जेकी हाणे उॾनि पिया या उहे उन्हे ॿुड़ी 90 या 95% बि चुका आहिनि, उन्हनि खे बि ही चाहिनि था, उन्हनि खे बि सहारो ॾेई उन्हनि खे बि मथे आणिजे। सो मुंहिंजा दोस्तो, असां खां बार बार पुछियो थो वञे धंधार जे बारे में। धंधा हिकु अरबी जो अल्फाज़ आहे जंहिंजी मीनिंग मानिया आहे कूड़, माना वॾो धोखो ॾियण वारो ऐं सच खे लिकाइण वारो, छुपाइण वारो। उहो भले आलमी सतह ते फ़रेब ऐं धोखो छो न हुजे, ऐं मकानी हुजे, तव्हांजे पाइजन में हुजे, रिश्तेदारी